मीरा हिकु मशहूरु पाकिस्तानी फिल्म ऐं टेलीविज़न अदाकारा आहे। हूअ केतिरनि ई सालनि खां हिन इंडस्ट्री में कमु करे थी। मदाह मीरा खे दिलि जी राणी बि सम्झंदा आहिनि ऐं संदसि सलाहियतुनि ऐं एतमाद जी साराह कंदा आहिनि। मीरा बॉलीवुड जी फिल्म नज़र में बि कमु कयो आहे, पर खेसि अफ़सोस आहे त हुन फिल्म जब तक है जान में कमु न कयो, छो त खेसि फिल्म जी आछ कई वई हुई। मीरा जी माउ शाजिया जो चवणु आहे त असां लाइ पराए मुल्क में अकेलो रहणु ॾुखियो हो, पर फिल्मुनि जूं आछूं त अॼु ताईं थींदियूं आहिनि। बॉलीवुड जी मशहूरु शख़्सियतुनि सां मीरा जे लाॻापन जे हवाले सां मीरा जी माउ दावा कई त खेसि ऐश्वर्या राय ऐं जूही चावला जूं फ़ोनूं अॼु बि ईंदियूं आहिनि ऐं जूही चावला हुनखे माउ सम्झंदी आहे। मीरा चयो त हुन जो अहिड़ियुनि अदाकाराउनि सां को बि राब्तो न आहे। मीरा पंहिंजे कैरियर जी शुरूआति नंढी उमिरि में कई हुई ऐं हुन 150 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो आहे। हुन पाकिस्तानी फिल्मुनि टेलीविज़न सां गॾोगॾु बॉलीवुड में बि कमु कयो। हुन लाइव परफॉर्म कयो आहे ऐं अदाकारा जा अहिड़ा स्कैंडल आहिनि जिन जे करे खेसि उहा हमेशह ख़बरुनि में रहंदी आहे, छो त माण्हुनि खे उहे स्कैंडल यादि रहंदा आहिनि। अदाकारा पंहिंजे कैरियर में मुख़्तलिफ़ तकरारनि जो हिसो रही आहे। वीडियो लीक खां वठी उबती अंग्रेज़ी ताईं ऐं निकाह जे मामले समेत मीरा जी सॼी ज़िंदगी तकरारनि ऐं ब्रेकिंग न्यूज़ जो हिसो रही आहे। कॾहिं हूअ जवाबु ॾींदी आहे त कॾहिं जवाबु नाहे ॾींदी, पर हू हिकु वॾी फ़नकारा ज़रूरु आहे ऐं अञा ताईं इंडस्ट्री सां वाॻियल आहे। हिन वक़्त ताईं मीरा गैर शादीशुदा आहे ऐं पंहिंजी माउ सां गॾु रहंदी आहे। मीरा जी माउ शाजिया न्याज़ी पंहिंजी धीअ जी ज़िंदगी में पेश आयल समूरनि तकरारनि ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे। हुन चयो त हूअ उन्हनि सभिनी स्कैंडल्स जी का बि परवाह नाहे कंदी जेके संदसि धीअ बाबति साम्हूं ईंदा रहिया आहिनि। इन मौक़े ते हुन पंहिंजो फ़लसफ़ो बि पेश कयो ऐं चयो त हू इन ॻाल्हि ते यकीन रखे थी त हर क़िस्म जी मशहूरी सुठी मशहूरी हूंदी आहे, यानी बदनाम होंगे तो क्या नाम न होगा।